साइंस क्लास 7 बाब 12 सबक 5 कहकशां गैलेक्सी आऊं आहियां साइंस जो उस्ताद नजजुल्ला चन्ना अव्हांखे सुंदरलैंड स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे कहकशां ऐं उन जा क़िस्म गैलेक्सी एंड इट्स टाइप्स। कहकशां या अंग्रेजी में जंहिंखे असां गैलेक्सी सॾियूं था, तारा, गैस, दज़ ऐं मादे जूं ॿियूं सूरतूं बाहिमी ज़ोर सबबु पाण में मिली गॾिजी हिकु ॼार ठाहिनि थियूं जंहिंखे कहकशां सॾिजे थो। असांखे काइनात में जीअं पंहिंजो सोलर सिस्टम नज़र अचे थो त सिज आहे ऐं उनजे चौधारी प्लैनेट्स आहिनि ऐं उन्हनि प्लैनेट्स जे विच में वरी पथर आहिनि, गैसूं आहिनि, बर्फ़ आहे। उहे सभु पाण में हिकिड़े ज़ोर सां ॻंढियल आहिनि, हिकिड़ी कशिश सां ॻंढियल आहिनि। उन्हनि हिकिड़ो निज़ाम ठाहियो आहे जंहिंखे असां चऊं था सोलर सिस्टम या निज़ामी शमसी। ईअं ई वरी इन सिज वांगुरु ॿिया बि सितारा आहिनि। उन्हनि सितारनि जे अॻियां कंहिंखे प्लैनेट आहिनि, कंहिंखे कोन्हनि के, ऐं वरी उन्हनि खां सवाइ के गैसूं आहिनि ऐं का दज़ आहे, के मादे जूं ॿियूं सूरतूं आहिनि, ब्लैक मैटर आहे। उहे सभु उहे अरबें खरबें सितारा ऐं उहो ब्लैक मैटर ऐं उहो ब्लैक होल्स, दज़, गैसूं, उहे हिकिड़ी अट्रैक्शन सबबु ग्रेविटेशनल फोर्स सबबु पाण में ॻंढिजी करे हिकिड़ो वॾो निज़ाम ठाहिनि थियूं जंहिंखे कहकशां या गैलेक्सी सॾिबो आहे। हिन काइनात में अटकल 50 खां 100 करोड़ कहकशाऊं आहिनि। हर हिक जी पंहिंजी उमिरि आहे, पंहिंजी साइज़, पंहिंजी सुञाणप ऐं पंहिंजी शिकिल आहे। हिकिड़ियूं कहकशाऊं नंढियूं आहिनि, उमिरि में जवान आहिनि, ऐं ॿियूं कहकशाऊं जेके आहिनि पंहिंजी उमिरि पूरी करे कुराड़ियूं अचे थियूं आहिनि। तक़रीबन हिन काइनात में 50 खां 100 करोड़ जेके आहिनि उहे गैलेक्सीज़ मौजूदु आहिनि। असां वारी ज़मीन जंहिं कहकशां जो हिसो आहे उन जो नालो नूरी पटे वारी कहकशां मिल्की वे गैलेक्सी आहे। हीउ जेको मिल्की वे आहे, खीर जहिड़े रस्ते वारी गैलेक्सी, इहो पिणु इन ते नालो जेको आहे सो यूनानी ॾंद कथाउनि में हिकिड़ो किस्सो आहे, उनजे करे इन ते इहो नालो पियो आहे। कहकशाउनि जी तरतीब, कहकशाउनि खे पंहिंजी उमिरि, पंहिंजी जेका शिकिल आहे, उन्हनि जी अपीयरेंस आहे, उन्हनि जे मूजिबि तरतीब में विरायो वियो आहे। उन्हनि खे मुख़्तलिफ़ विरासतुनि में असां हिकिड़ी तरतीब ॾिनी आहे। 1920 धारे पैदा थींदड़ इल्मु फलकियात जे माहिर हबल दूरबीन जे मौजिद, हबल दूरबीन जंहिं ईजाद कई हुई, पूरी उमिरि कहकशाउनि जो मुतालियो कंदड़ साइंसदान एडविन हबल कहकशाउनि खे संदन शिकिल मूजिबि तरतीब ॾिनी। इन तरतीब खे हबल वारी तरतीब चइजे थो। यानी असां कहकशाउनि खे हाणे हबल वारी तरतीब में सम्झंदासीं त कहिड़ी कहकशां खे कहिड़ो नालो ॾिनल आहे, कहिड़ी कहकशां कीअं थी नज़र अचे, जंहिंजे करे उन ते इहो नालो पियो आहे। हीउ हबल टेलीस्कोप आहे जंहिंखे हबल स्पेस टेलीस्कोप पिणु चइबो आहे। हिन टेलीस्कोप ते ज़मीन खां परे दूर सितारनि खे, ॿियनि कहकशाउनि खे उहो साइंसदाननि जेको आहे सो पंहिंजे मुशाहिदे में आंदो आहे। ऐं असां इन टेलीस्कोप जे करे, इन दूरबीन जे करे काइनात जो खोड़ सारो हिसो पंहिंजी तालीम में पिणु शामिलु कयो आहे। कहकशाउनि जा क़िस्म, टाइप्स ऑफ गैलेक्सीज़। पंहिंजी शिकिल यानी अपीयरेंस जे बुनियाद ते कहकशाऊं बैज़वी, एलिप्टिकल, स्प्रिंग नुमा, स्पाइरल, बिलोर या लेंस नुमा, लेंटिक्यूलर ऐं बेडोलियूं इरेग्युलर क़िस्म जूं आहिनि। ही तव्हांखे एलिप्टिकल टाइप जेका कहकशां आहे उहा तव्हांखे नज़र अचे थी। हीअ स्पाइरल आहे, स्प्रिंग नुमा आहे, जंहिंजो विच ते हिकिड़ो हिसो आहे ऐं वरी ॿाहूं हिकिड़ियूं ॿाहिरि निकितल अथसि स्प्रिंग वांगुरु। इरेग्युलर आहिनि, जंहिंजो को शेप कोन्हे को, न स्पाइरल आहे न वरी उहा एलिप्टिकल आहे। बेडोरियूं थियनि थियूं। कहकशाउनि जा इहे 4 क़िस्म आहिनि, जंहिंमें बेज़वी, स्पाइरल, लेंटिक्यूलर ऐं इरेग्युलर क़िस्म अची वञनि था। नंबर पहिरियों आहे बेज़वी कहकशां, एलिप्टिकल गैलेक्सी। दूरबीनी सां ही कहकशाऊं शतुरमुर्ग जे आने वांगुरु ॾिसण में ईंदियूं आहिनि। हिननि कहकशाउनि में फिके रंग जा सितारा हूंदा आहिनि। साइंसदाननि जो ख़्यालु आहे त ही तारा झूना तारा आहिनि। हिननि कहकशाउनि में गैस ऐं दज़ जो मिक़दारु तमामु घटि ऐं डार्क मैटर तमामु घणो आहे। अंदाज़ो आहे त हिननि में तारनि ठहण जो अमल पुॼाणीअ वारे मरहले में आहे। इन जे करे जेको आहे डार्क मैटर तमामु घणो आहे, गैस ऐं दज़ जो मिक़दारु घटिजी वियो आहे। ऐं ॿियो
फिके रंग जा तारा हिन में जेके मौजूदु आहिनि, जेके झूना तारा आहिनि, उहे पिणु ॿुधाईंदा आहिनि त हीउ जेको इलिप्टिकल जेका गैलेक्सी आहे, इन क़िस्म जूं गैलेक्सीज़ जेके आहिनि उहे पाण बि झूने क़िस्म जूं गैलेक्सीज़ आहिनि। नंबर ॿियों आहे स्प्रिंगनुमा कहकशां, स्पाइरल गैलेक्सी। हिन कहकशां खे टे हिसा थियनि था। हिकु विच वारे नीरे रंग जे तारनि सां भरियल उभरियल हिसो, हीउ जेको हिन जो विच वारो हिसो आहे इहो उभरियल हूंदो आहे ऐं इन ते तक़रीबन ब्लू सितारा हूंदा आहिनि। ॿियो स्प्रिंग वांगुरु ॿाहिरि निकिरंदड़ ॿाहूं, हीअ जेके हुन जूं ॿाहिरि ॿाहूं निकिरनि थियूं ऐं हर हिकु वरी ॿाह जा वरी नाला बि ॾिनल आहिनि। इन्हनि खे इन जे करे ई वरी स्पाइरल गैलेक्सी बि चयो वेंदो आहे। इहे स्प्रिंग वांगुरु जेके हिन जूं ॿाहूं ॿाहिरि निकिरनि थियूं। ऐं टियों ॿाहिरियों गैस जो तह, ही गैस जो जेको लेयर तव्हांखे नज़र अचे थो, इहो टे हिसा हिन जा थी वञनि था। हिकिड़ो ही विच वारो उभरियल हिसो, ॿियो हिन जूं ॿाहूं, ऐं टियों ही जेको गैस जो लेयर आहे ॿाहिरियों इहो। नीरे रंग जे तारनि बाबति साइंसदाननि जो ख़्यालु आहे त इहे नौजवान तारा आहिनि। हिननि जे मर्कज़ ते ब्लैक होल पिणु थींदो आहे विच ते। हिननि कहकशाउनि जो 80% डार्क मैटर या डार्क मादे ते मुश्तमिल आहे। मिसाल मिल्की वे कहकशां या मिल्की वे गैलेक्सी। असां वारी जेका गैलेक्सी आहे जंहिंमें ज़मीन शामिल आहे, उहा अहिड़े क़िस्म जी गैलेक्सी आहे। नंबर टियों आहे लेंटिक्यूलर कहकशां, लेंटिक्यूलर गैलेक्सी। हिन क़िस्म जी कहकशां में बेज़वी तोड़े स्प्रिंगनुमा कहकशाउनि वारियूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। स्प्रिंगनुमा कहकशां वांगुरु विच ते उभरियल ऐं बेज़वी कहकशां वांगुरु ॿाहिरां रोशनी जो पटो हूंदो अथसि। विच तां ई स्प्रिंगनुमा कहकशां वांगुरु उभरियल हूंदी आहे ऐं वरी ॿाहिरां वरी उन बेज़वी कहकशां वांगुरु हिकिड़ो पटो अथसि रोशनीअ जो। इन जे करे हीअ जेका कहकशां आहे उहा ॿिन्ही बेज़वी तोड़े स्प्रिंगनुमा कहकशाउनि जूं ख़ासियतूं रखे थी। सतनि मां हिकु कहकशां हिन क़िस्म जी हूंदी आहे। काइनात में जेके बि कहकशाऊं आहिनि उन्हनि सतनि मां हिकिड़ी हीअ हूंदी आहे। साइंसदान हिन क़िस्म जी कहकशां जी इब्तदा बाबति अञा गौर फ़िक्र में आहिनि त हीअ कहकशां जेका आहे जंहिंमें ॿिन्ही क़िस्मनि जूं कहकशाउनि जूं ख़ासियतूं आहिनि, इन जी इब्तदा कीअं थी आहे, इन जे लाइ अञा वधीक गौर फ़िक्र में ऐं मुताले मुशाहिदे में लॻल आहिनि। नंबर चोथों आहे बेडोली कहकशां, इरेग्युलर गैलेक्सी। हिते टेलीस्कोप ते ज़मीन तां बि इहे नज़र ईंदियूं आहिनि। हिन क़िस्म जी कहकशां में का ख़ासि शिकिल कोन्हे का। शायदि हिननि जी असुलु शिकिल ॿियनि कहकशाउनि जे अॻियां अचण सबबु लिकी वञे थी। हे तमामु घणियूं परे आहिनि। अॻियूं ॿियूं कहकशाऊं अचनि थियूं, उन्हनि जे करे ही जेके आहिनि धुंधलियूं थियूं नज़र अचनि, इन जे करे असांखे इरेग्युलर नज़र ईंदियूं आहिनि। ॿियो ख़्यालु हीअ आहे त ॿिनि कहकशाउनि जे टकराउ जे नतीजे में हीअ कहकशां ठही आहे। इन जे करे हिन जो को बि पंहिंजो जेको आहे सो शेप कोन्हे को। ॿ कहकशाऊं पाण में जॾहिं मिलनि थियूं त पोइ इहा ठही थी पए, तंहिंजे करे इरेग्युलर गैलेक्सी आहे। इहे ॿ ख़्याल आहिनि त हीअ बेडोलियूं कहकशाऊं छो आहिनि। हिन कहकशां जे मर्कज़ में जवान तारा मौजूदु हूंदा आहिनि। ॿिनि कहकशाउनि जे टकराउ जे उन में मज़बूतीअ में या उन जे पासे हिकिड़ो ख़्यालु हीअ बि आहे त इन्हनि कहकशाउनि जे विच ते जवान तारा मौजूदु हूंदा आहिनि। यानी ईअं लॻे थो त के ॿ कहकशाऊं पाण में टकराइजनि थियूं ऐं पोइ वरी जवान तारा बि जेके आहिनि उहे बि ठहनि था, उहे हिननि जे विच ते मौजूदु हूंदा आहिनि। 4 क़िस्म इहे कहकशाउनि जा आहिनि जेकी असांखे पंहिंजी काइनात में कहकशाऊं नज़र अचनि थियूं। के बेडोलियूं आहिनि, के वरी बेज़वी आहिनि, ऐं के स्प्रिंगनुमा आहिनि, ऐं चोथों क़िस्म उन्हनि जो आहे लेंस वांगुरु, जंहिंखे असां लेंटिक्यूलर चऊं था। असांजे किताब में हिकिड़ी जदवल ॾिनल आहे जंहिंमें कुझु मशहूरु कहकशाऊं आहिनि। कहकशां जो आम नालो ॾिनल आहे ऐं उनजो वरी तहक़ीक़ी जेको नालो आहे, जेको साइंसदाननि उन ते रखियो आहे, उहो ॾिनल आहे ऐं वरी उनजो क़िस्म उहो कहिड़ो आहे। मिसाल जे तौर ते एंड्रोमेडा कहकशां आहे त उनजो नालो तहक़ीक़ी नालो आहे मैसियर 31, उहा स्प्रिंगनुमा आहे। मैसियर 87 कहकशां आहे हिकिड़ी, उनजो तहक़ीक़ी नालो आहे NGC 4486, उहा बेज़वी क़िस्म जी कहकशां आहे। ईअं ई ॿियूं बि असांजूं कहकशाऊं ॾिनल आहिनि ऐं उन्हनि जा तहक़ीक़ी नाला आहिनि ऐं उन्हनि जो क़िस्म बि ॾिनल आहे। नूरी पटो कहकशां, मिल्की वे गैलेक्सी। नूरी पटे वारी कहकशां उहा कहकशां आहे जंहिंमें ख़ुदि असां बि रहूं था।
हिन कहकशां में सिज ऐं उन सां गॾु 100 बिलियन ॿिया तारा बि मौजूदु आहिनि। इन्हनि खां अलावा हिन कहकशां में अरबें टन आज़ाद नमूने तरंदड़ फिरंदड़ गैसुनि ऐं मिटीअ जे दज़ जा ऐं तारनि जा सवें मेड़ बि मौजूदु आहिनि। कहकशां नूरी पटी जी शिकिल कहिड़े क़िस्म जी आहे? असां लाइ नूरी पटे कहकशां जी शिकिल ठाहे ॿुधाइणु ईअं आहे जीअं का मच्छी समुंड जो नक्शो ठाहींदी हुजे। यानी मच्छीअ खे चइजे त उहा समुंड जो नक्शो ठाहे त उहा कोन ठाहे सघंदी। ईअं ई असां बि हिन काइनात में मच्छीअ जे मिसल आहियूं जेका समुंड में हूंदी आहे। असां बि उन जे बारे में छा था ॿुधाए सघूं? मुशाहिदनि जे बुनियाद ते चई सघिजे थो त इहा हिकिड़े स्प्रिंग नुमा कहकशां आहे। हिन कहकशां जी डिस्क जे हिक पासे पुछड़ीअ खां ॿी पुछड़ीअ ताईं ड्रेग 1,00,000 नूरी सालनि जेतिरी आहे। हिन खां जेकॾहिं असां हलूं परीं कुंड ताईं त 1,00,000 नूरी साल लॻी वेंदा ऐं उनजी वेकर या थोल 1,000 नूरी सालनि जेतिरी आहे। ज़मीन ऐं असां वारो सिज नूरी पटीअ जे मर्कज़ खां अटकल 25,000 नूरी सालनि जे मुफ़ासिले ते बीठल आहिनि। असांजो पूरो शमसी निज़ाम नूरी पटी वारी डिस्क जे अंदरि हलंदो रहे थो ऐं उन जे मर्कज़ जे चौधारी अटकल गोल शिकिल जे दायरे में हिकु चकर काटण में उनखे 250 मिलियन साल लॻी वञनि था। शिकिल 12.13 नूरी पटे जी मुमकिन तस्वीर आहे। हिन में तीर जो निशान हिते जेको ही तीर आहे धुंधलो थियल आहे, इहो असांखे सिज जो नूरी पटे जे अंदरि उनजो हंधु ॿुधाए थो। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।